नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ भटियाणी स्टाफ सरल स्टाफ वाटर एकी वन जे आबादगारनि पारां दारोगे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मक़ामी ॻोठाण मोहम्मद रमज़ान चानियो गुलाम मुस्तफ़ा चानियो आपाशे जे दारोगो गुलाम मोहम्मद मरी ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो है त सरल शाख ते बीठल बबर ऐं ॿियनि क़ीमती वणनि खे लखें रुपए जे एवज़ वेकिरो वॾाए पैसा कमाए रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त ॼाणियल दारोगो खे वण वाढी खां रोकियो त हिन कूड़ा केस दाख़िल करण समेत जानी नुक़सान रसण जूं पिण धमकियूं ॾेई रहियो। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु आहे त शिकायतूं करण बाद दारोगो असांजी ॿनी जो पाणी बंदि करे छॾियो ऐं असांजो कणक जो पोखियल फसल सुकाए छॾियो आहे। असांखे लखे रुपए जो नुक़सान पहुचाए रहियो आहे। हिननि आबपाशे जे इख़्तियारनि समेत वसवारनि खां घुर कई आहे त राशि दारोगे खे बदिली करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वण वढियो विकिरो करियो माण्हुनि खे ॾिए पियो, धमकाए पियो असांखे, बनी असांजी हर शइ माण्हुनि खे ॾिए पियो ऐं असांजो ज़ुल्म लॻो पियो आहे। इंसाफ़ करो। छा नालो अथसि? नालो गुलाम मोहम्मद मरी है ऐं उनजो पुट है। जीअं आयो त 2-3 साल थिया आहिनि, उन खां पोइ प्राइवेट दो आहे, उहो बि धमकायो था वञनि, हुननि जी ड्यूटी बि कोन्हे। हिकिड़ो सिर्फ़ु दारोगो आहे। मोहम्मद चानियो जी पंहिंजो खातो बनी हुनजी संधी ज़ाती बनी पंहिंजी ख़तमु करे 3 एकड़ मुआवज़ो ठाहे पाण मालिक संभालिया आहिनि वणी। अॼु उनजो मालिक जो हक़ छो कोन्हे? हीउ छो ही विकिरो करे पियो? नाजाइज़ी छो पियो करे? असांखे हक़ मिले। छा मसलो आहे? जी वण असांजा वधाए दारोगो ॾाढो मस्ती ऐं जो पुट है गुलाम मुस्तफ़ा उहो बि ॾाढो थी धमकियूं ॾिए थो ऐं दो प्राइवेट है उहो बि धमकियूं ॾिए थो। चए थो वधाए चवंदो हीअं कंदो ॾाढो मुड़ुसु आहियां हीअं करे धमकियूं ॾिए थो ऐं हिते पटड़ी ते वेहे थो खटू रखी वेहे थो दारोगो ॾाढो मुड़ुसु पंहिंजी बनी है खातो असांजो हर शइ असांजी खातो आहे जॾो वीचारो इहा शइ असांजी हर वक़्तु पंहिंजी हुई, असीं मालिकी करे पए हर वक़्तु असां पंहिंजी शइ हुई। अॼु हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं इहो वण विकिरो करे पियो वढे पियो, इहो बंदि कया वञनि। दारोगे सां कयो ॿियो कोन मिस्किन छा थो करे दारोगो? दारोगो असांखे धमकाए थो ऐं एफआईआर कराईंदुसि वण मुंहिंजा तुंहिंजा आहिनि कोन ऐं मूं 25 साल आऊं पुराणे क़दीमी माण्हू आहियां। असांखे ॾाढा टाइम करियो ऐं एफआईआर करां हीअं थो करूं, असीं ग़रीब माण्हू असांजे केरु पासे कोन्हे। हा छा था चाहियो तव्हां? असां चयो असांखे इंसाफ़ मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।